माण्हुनि त मिलन जुलण छॾे ॾिनो आहे। न दुकाननि ते रश आहे, न गहमा गहमी आहे। सम्झ में नथो अचे त ॿारनि जो छा थींदो। मूंखे त लॻे थो असांजो नस्ल ई ख़तम थी वेंदो। अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था कयो? ॾिसजो सभु ठीकु थी वेंदो। बाबा ॾिसो ही वीडियो। माण्हू त ईद जी ख़रीदारी लाइ ॿाहिरि पिया निकिरनि ऐं रश ॾिसो केतिरी आहे। ऐं बाबा केतिरनि माण्हुनि त मास्क ई न आहे पातो। ओए जप्पी मार ले, जा जप्पी मार ले। अरे हिन त मास्क पातो आ। अरे बुद्ध पुत्र थोड़ो रोड पार कराए। जी छा चयो तव्हां? मुंहिंजो न त घटि में घटि बुज़ुर्ग जो ख्याल रखो। वेझो वञ, भाकुर पाए ऐं मुंहं तां मास्क लाहे अदब सां पुछ, जी बुज़ुर्ग। पुट अखियूं कमज़ोर आहिनि, रोड पार कराए। ॿुध शहज़ाद आहे, अॼुकल्ह तुंहिंजा गाना त रिलीज़ न पिया थियनि। घटि में घटि मास्क लाहे असांखे रिलीज़ करे छॾ ऐं बुज़ुर्ग में ट्रांसफर कराए छॾ। असां त चङनि भलनि खे ढेर करे छॾियो आहे, पर तुंहिंजे मथां को असर कोन थो थिए। जी ज़रूर पार करायो थो। अरे कहिड़ी तरबियत आहे अॼुकल्ह जे नसुल जी। हथ पकड़े रोड क्रॉस करण जे बजाए परे परे खां पियो नेकी कमाए। अल्लाह तोखे ख़ुशि रखे। बस अहिड़ीअ तरह एहतियात करियो। मूंखे त अॻ में ई ख़बर हुई ही माण्हू अहिड़ी तरह एहतियात कंदा त असांजो त नस्ल ई ख़तम थी वेंदो। कुछ अर्सा पहले मैं और मेरी फैमिली कोरोना की इस तकलीफ से गुजरे। अल्लाह का शुक्र है अब हम सब बिल्कुल ठीक हैं। मेरी आप सबसे रिक्वेस्ट है कि प्लीज इस बार ईद सादगी से मनाएं। चेहरे पर मास्क हर पाकिस्तानी का टास्क।